दोस्तों हिन जहान में हिन ज़िंदगी में हर माण्हू चए थो त मूंखे तकलीफ़ आहे। दोस्तों मर्द ज़िंदगीअ में कॾहिं बि सुख नाहे माणे सघियो ऐं औरत सिर्फ़ ॿिनि टाइमनि में निंड कंदी आहे। औरत पंहिंजी ज़िंदगीअ में कहिड़े टाइम ते निंड कंदी आहे ऐं कॾहिं उनजी निंड फिटंदी आहे ऐं मर्द ज़िंदगीअ में कहिड़े घड़ियुनि में सुख वठी सघंदो आहे। मूंखे लॻे थो त जेके परेशानियूं मर्दनि खे हूंदियूं आहिनि, जेके ॻणतियूं मर्दनि खे हूंदियूं आहिनि, जेके ज़िम्मेवारियूं मर्दनि खे हूंदियूं आहिनि ऐं जेके दुनिया जा भार मर्दनि ते हूंदा आहिनि, मां चवां थो जे अगरि उहे दर्द उहे तकलीफ़ूं कंहिं वण ते कंहिं पहाड़ ते हुजनि त उहे बि रेज़ा रेज़ा थी वञनि, वण ॻरी वञे। सभ खां पहिरियां मर्द जे किसे ते था अचूं। मर्द वीचारो निंड तॾहिं कंदो आहे, सुकून जी घड़ी तॾहिं माणींदो आहे जॾहिं उनजो पीउ जीअरो हूंदो आहे। वज़न सभु पीउ जे कुल्हनि ते हूंदो आहे। उनखां पोइ अगरि उनजो पीउ जहान छॾे थो वञे ऐं सभु ज़िम्मेवारियूं जॾहिं पंहिंजे कुल्हनि ते थियूं अचनि, पोइ मर्द जी निंड फिटे थी ऐं ॻणतियूं उनजूं शुरू थी थियूं वञनि। सभ खां पहिरियां उनखे पंहिंजी फैमिली जी ॻणती हूंदी आहे त मां फैमिली खे सपोर्ट कीअं कयां, पंहिंजे बचड़नि खे तालीम कीअं ॾियां, ज़माने सां उथणी वेहणी कीअं कयां, ज़माने जे अॻियां पाण खे सुठो साफ़ कीअं रखां, ज़माने जे अॻियां पंहिंजूं परेशानियूं पंहिंजूं तकलीफ़ूं ज़माने खां लिकायां कीअं। अहिड़ा हज़ार मसइला दिलि में खणी मर्द वीचारो जीए थो ऐं उनखे सभिनी जी ॻणती हूंदी आहे। सिर्फ़ु पंहिंजे बचनि जी न, पंहिंजे बिरादरी जी ॻणती हूंदी आहे, पंहिंजे मिटनि जी ॻणती हूंदी आहे, पंहिंजे रिश्तनि जी ॻणती हूंदी आहे। उन्हनि खे सभिनी सां मोह ॾियणो हूंदो आहे। अगरि जे उन वटि थोरी पैसे जी सपोर्ट आहे त उहो थोरो निकिरी थो वञे ऐं ज़माने में उथण वेहण जहिड़ो बि थिए थो। ऐं अॻिते जेको ज़मानो आहे उहो बि पैसे वारनि खे ॾिसी सपोर्ट कंदो आहे। ग़रीब कंहिं हूंद वारे जे घर थो वञे पंहिंजे रिश्तनि निभाइण जे करे त शायदि उहे हिनखे ग़लति नज़रुनि सां ॾिसंदा हूंदा। छो जो पैसो सभु कुझु कोन्हे, पर पैसो घणो कुझु आहे। जिन्हनि जे लाइ घणो कुझु आहे उन्हनि जे लाइ, काफ़ी माण्हुनि जे लाइ पैसो सभु कुझु हूंदो आहे, काफ़ी माण्हुनि जे लाइ रिश्ता सभु कुझु हूंदा आहिनि। मर्द खे वीचारे खे बीमारी हूंदी आहे न, उहो बीमारी माण्हुनि खां लिकाईंदो आहे। उहो बुखियो हूंदो आहे, उहो पंहिंजी बुख लिकाईंदो आहे। उनजा बच्चा बीमार हूंदा आहिनि, उहो पंहिंजे बच्चनि जी बीमारी माण्हुनि खां लिकाईंदो आहे। पंहिंजे चहिरे ते कूड़ी मुस्कुराहट आणे ज़माने में हलंदो आहे। पाण खे साफ़ रखण जी कोशिशि कंदो आहे त मथां मुंहिंजे मथां को दोस्त दुश्मन मूं ते खिले, वॾी कोशिशि कंदो आहे त माना मां माण्हुनि जे अॻियां साफ़ ॾिसजां। ऐं उहो मर्द, उहो शख़्स पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाईंदे 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 जॾहिं कुराड़ो थो थिए, जहान छॾे थो, त पोयनि खे ख़बर थी पए त घणे वीहें सवा ऐं पोइ उहे सोचनि था त हीउ जहान कीअं पियो हलाए। पोइ माण्हुनि जा सवाल पैदा थींदा त हीउ पंहिंजो भरम कीअं रखियो पियो अचे। हर ॻाल्हि में माण्हू सां मोह ॾेई अचे पियो, इख़लाक़ में इख़लाक़, शराफ़त में शराफ़त, रोज़ीअ सां रोज़ी, पंहिंजे बचड़नि सां मुस्कुराहटूं, फैमिली खे ख़ुशियूं, हर शइ पंहिंजे मन खे मारे पंहिंजे फैमिली लाइ, मिटनि लाइ, सभिनी लाइ हिकिड़ो सुठो इंसान थी ज़माने में हले थो। मर्द खे तक़रीबन घणियूं तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि। हाणे अचूं था औरत जी ॻाल्हि ते। औरत चवंदी आहे त मर्द सुकून में आहे। हाणे मर्द खे तकड़ में मौत ईंदो आहे, औरत खे देरि सां मौत ईंदो आहे। उनजी वजह ख़ासि इहा आहे त मर्द खे हज़ार लख तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि, ॾुख हूंदा आहिनि। मर्द जेको आहे त रोअंदो घटि आहे। ज़माने जे खिलण जे करे त मतां मूं ते माण्हू खिलनि त हीउ मर्द थी, मुंहं में ॾाढ़ी अथसि ऐं रोए थो, कमज़ोर थी पियो आहे। इन जे करे मर्द रोअंदो घटि आहे। ॻोढ़ा उनखे बि ईंदा आहिनि, दिलि उनजी बि भरिजी ईंदी आहे, पर ज़माने जे अॻियां रोई नाहे सघंदो। उहो पंहिंजा ॻोढ़ा लिकाए वेंदो आहे। उनजो जीव जेको आहे उहो झुरी पवंदो आहे। ऐं औरत लेट सां इन लाइ मरंदी आहे त उहो बार बार हर ॻाल्हि ते रोई पंहिंजे दिलि जो भार हल्को कंदी आहे। थोरी बि तकलीफ़ मिली उनजे अखियुनि में ॻोढ़ा, थोरी बि ख़ुशी मिली उनजे अखियुनि में ॻोढ़ा, कंहिं लफ़्ज़ ॻाल्हायो उन ते ॻोढ़ा, कंहिं माइट जी ॻाल्हि ॿुधई बि उन ते बि ॻोढ़ा। मां शुरू में ॻाल्हि कई त औरत निंड केॾी महिल कंदी आहे। अलाह पाक औरत खे बि हयाती ॾे, अलाह पाक मर्द खे बि वॾी ॼमार ॾे। हीउ जेको बि जहान जुड़ियल आहे, जीअरनि जो जुड़ियल आहे। मुआ त हज़ारें लखें तादाद मिटीअ में अलाह पाक ठाहे मिटी में मिलाए छॾिया।
पोयां इंसान उन्हनि जा मिट माइट हर को पंहिंजी रिज़िक रोज़ी सां लॻी वियो आहे, पंहिंजे पेट गुज़र लाइ लॻी वियो आहे, कोई कंहिंखे यादि ई कोन थो करे, कंहिंखे एतिरो टाइम किथे आहे। न्याणी जॾहिं नंढी हूंदी आहे, पंहिंजे पीउ माउ जे घर हूंदी आहे, त तंहिं महिल सुकून जी निंड कंदी आहे, उनखे परवाह परेशानी उथण जी ख़बर न आहे पवंदी। ऐं जॾहिं पंहिंजे पेकनि जे घर में थोरी वॾी थींदी आहे त उहे साॻा ई पंहिंजा पेका पंहिंजे पीउ माउ भेण भाउ उनखे चवंदा आहिनि त न्याणी ॿारहां तकड़ में उथंदी कर, माना सिज उभरे खां अॻु में। इते बि इन जी निंड माना थोरी घटि थींदी आहे। वरी ॿियो मरहलो उन न्याणीअ जी शादी थी वेंदी आहे, जॾहिं उनजो मुड़ुसु उन सां प्यारु कंदो आहे, उनखे मुहबत ॾींदो आहे। जॾहिं हिकु ॿारु पैदा थींदो त वरी उनजी निंड थोरी घटि थींदी, जो ॿारु 3-4 चकर उहो राति जो उथे थो, उनजी निंड ख़राबु थींदी। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं ॿार वधंदा वेंदा त उनजो ओजागो शुरू थींदो वेंदो। ऐं ज़िंदगीअ में कॾहिं बि निंड न कंदी जॾहिं उनजो मुड़ुसु फ़ौत थींदो। जॾहिं उन्हनि जो मुड़ुसु फ़ौत थी वेंदा आहिनि, उहे निंड न आहिनि कंदियूं। दुनिया जूं परेशानियूं, दुनिया जूं ॻणतियूं, उहे सभु उनजे ज़हन में, दिलि में, दिमाग़ में अची वेंदियूं आहिनि। उहा औरत ज़िंदगी में निंड नाहे करे सघंदी। अधु उहा जाॻंदी आहे, अधु निंड कंदी आहे। दोस्तो, मर्द जेको आहे त मुंहिंजे ख़्याल में पहाड़ आहे। यकीन कयो, जेके दुनिया जे हर मसइले खे मुंहुं ॾेई बीठो आहे, मर्द खे वॾी परेशानी आहे। परदेस ते मर्द कमाइणु वञे, फैक्ट्रियुनि ते मर्द कमाइणु वञे, घर खां सुबुह ॿाहिरि निकिरे मर्द कमाइणु वञे, घर में छा आहे छा न आहे सभु कुझु उनजे मर्द जे ज़िमे ते आहे। चवंदा आहिनि त हिमत मर्दां मदद ख़ुदा। मर्द हिमत कंदो, अलाह पाक उनजी मदद कंदो त अलाह पाक उनजा सभु रस्ता खोलींदो पंहिंजो जहान क्रॉस करे वेंदो। कहाणी जो मक़सदु इहो आहे त चंद ॾींहं पहिरियां मूंसां हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई त असांजे घर में इहो बहस आहे, औरत चवे थी त मर्द खे ॻणती कोन्हे, मर्द चवे थो त औरत खे ॻणती कोन्हे। औरत हुजे मर्द हुजे, ॿिन्ही ते ज़िमेवारियूं आहिनि। उन्हनि जो स्टेप हूंदो आहे त मर्द खे कहिड़े टाइम ते ॻणतियूं शुरू थींदियूं आहिनि ऐं औरत खे कहिड़े टाइम ते ॻणती शुरू थींदी आहे। अगरि मर्द ॿाहिरि उस ते रुले थो, कमाए थो, त औरत बाहि ते वेही मानी पचाए थी। घर जी सॼियूं ज़िमेवारियूं बि औरत ते आहिनि। इन बहस ते वञण ई बेकार आहे। अगरि औरत चवे थी त सभु ज़िमेवारियूं औरत ते आहिनि त औरत ग़लति आहे। अगरि मर्द चवे त सभु ज़िमेवारियूं मर्द ते आहिनि त मर्द बि ग़लति आहे। मर्द ते ज़िमेवारियूं वधीक आहिनि, पर अगरि मर्द थको टुटो अगरि कमाए शाम जो अगरि घर अचे थो, घर में ज़ाल न हुजेसि, वरी बि हिते पाण वेही मानी पचाए खाए, कपिड़ा धोए, ॿुहारी ॾे, सभु कुझु पाण करे, त औरत बि हिकु वॾी ज़िमेवारी निभाई वेठी आहे। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदो आहे इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।